जेॾो तुंहिंजो नाव बाज पे ओॾीअ मगा, जेॾो तुंहिंजो नाव बाज पे ओॾीअ मगा, रे थंबे रे थूणी तू छप्पर तू छांव, आऊं कुजाड़ो काऊं तोखे मालूम सभु काऊं। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद ॾिसंदड़ साथियों जी लतीफ़ जेको आहे न विच में कुझु ॾींहं जेको आहे असांजो मुंहिंजे शेवाराम सुखानी ऑफिशियल पेज ते जेको आहे न वीकली असां जेको आहे प्रोग्राम रखियोसीं ऐं विच में अहिड़ो सेटअप न हुअण करे जेको आहे न असीं वरी ॿीहर कंटिन्यू कयूं था। त अॼु असांजे प्रोग्राम में आहिनि सोशल एक्टिविस्ट वफ़ा सूमरो रावती, पाण जेको आहे न कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि ऐं जेको आहे न साईं जिन असांजे ऑफिस ते कई आया आहिनि। सभ खां पहिरीं त वफ़ा साहिब तव्हांखे जेको आहे न भलीकार, ख़ुशि आमदीद ऐं जेको आहे न असांजे हिन ऑफिस ते कई आया ऐं असांजे जेको आहे न हिन प्रोग्राम खे टाइम ॾिनो, अव्हांजी वॾी महिरबानी। अदा महिरबानी शेवाराम सुखाणी, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां जेका कोशिशि करे रहिया आहियो सारा जोगी आहे, तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहियो ऐं सच पुछो त हिकिड़ी वॾी मूंखे ख़ुशी थींदी जॾहिं तव्हां जहिड़ा नौजवान जेको असांजो उत्साह बणिबा आहिनि ऐं असां जहिड़ा न जेके फ़क़ीर फ़क़ीर माण्हुनि खे एतिरो मान ऐं मौक़ो ॾियो। वफ़ा साहिब, तव्हांजी सोशल एक्टिविटियूं ऐं तव्हांजा फॉलोअर्स ऐं तव्हांजा जेके इंटरव्यू आहिनि यकीनन सां सारा जागो आहिनि ऐं उन में जेको आहे न तव्हां जेको सोशल एक्टिविटियूं बि हिकिड़े कननि जी सेज आहे। सोशल एक्टिविटीज़ जे हवाले सां जेको आहे न तव्हांखे कहिड़ियुनि मुश्किलातुनि जो साथ ॾिनो अथव? शेवाराम, तव्हां ॻाल्हि तमामु बहितरीनु कई। सभ खां अवल तव्हांखे पंहिंजो तारुफ़ करायां त मुंहिंजो नालो वफ़ा सूमरो रावती आहे। बेसिकली मुंहिंजो तालुक़ु ज़िले सांगड़ जे हिकिड़े बहितरीनु ॻोठ पंहिंजो वफ़ा सूमरो रावती लॻारड़ो महिल में मुंहिंजो संदो ई ॻोठ आहे, हुन में मां रहां थो। ऐं ॻाल्हि कजे सोशल एक्टिविटीज़ जे हवाले सां त मुंहिंजी दिलि में हिकिड़ो दर्द आहे, उहो दर्द आउं खणी घुमंदो आहियां ऐं ॿियनि जा दर्द उन्हनि खां गॾु करे ऐं पराए दर्द खे बि पंहिंजो दर्द सम्झी ऐं कोशिशि कंदो आहियां बिना लालच जे। ऐं जेतिरो थी सघे ऐं ईअं नथो चवंदा आहियूं को वॾो मतिलबु को डोनर आहियां, मददगार आहियां, पर वस आहे कोशिशि कंदो आहियां त कंहिं ग़रीब जे कमु अचां। मुंहिंजी ज़िंदगी जो इहो ई मक़सदु आहे। जी वफ़ा साहिब, इन में जेको न मुश्किलातूं ऐं जेके प्रेशराइज़ आहिनि उन्हनि खे तव्हां भला कीअं था ॾिसो? कई मसइला अहिड़ा बि हूंदा आहिनि समाज में उन हवाले सां बि। यार शेवा भाउ, असुल ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॻाल्हि तमामु बहितरीनु कई त आउं सदाई मतिलबु हिकिड़ो ईअं कोन हुन बशीर ओडे जे शाइर चयो आहे त धुके दाबड़े जे विच में कपिड़े वांगुरु कुटिया आहियूं। सो असां सदाई ईअं ई मतिलबु जेको असां प्रेशरनि जे वर चढ़ियल आहियूं, असां उन्हनि सरमाएदार या जंहिंजे ख़िलाफ़ असां आवाज़ उथारियूं था, ज़ाहिर आहे उन्हनि जूं कालियूं बि अचनि थियूं। पोइ उन में के धमकियूं बि ॾियनि था, के दाबा बि ॾियनि था, के वरी फ़ोनूं बेड़ियूं ईंदियूं आहिनि जिन जे ज़रिए असांखे मतिलबु कंहिं मददगार जी मदद करण जे लाइ असांखे पोइ ते धिकण जी कोशिशि कई वेंदी आहे त बाबा इहा शइ पोइ ते कयो ऐं इहो कमु न कयो, हिननि जो कमु जेको आहे ईअं न आहे, हीअं आहे। मतिलबु जहिड़े हिसाब सां थींदो आहे, तव्हां पाण ज़माने जा माण्हू आहियो त उन्हनि खे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई वरी बि असां उन्हनि असांजे मज़लूम जेका असां ग़रीब तबिको आहे असां उन्हनि सां गॾु आहियूं। अच्छा वफ़ा साहिब, कॾहिं भला इन सोशल एक्टिविटी ज़रिए सणबे जेको हिनखे सीट जेको ऑफर आयो हुजे, भला उहो बि असांजा जेके दोस्त आहिनि अव्हां ते नाज़ कनि था, अव्हां जेको आहे माण्हू अव्हांखे कंप्रोमाइज़नि लाइ भला का मैसेज वग़ैरह आयो हुजे? यार अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। सच पुछो न त असां बेसिकली पंहिंजे जेका असां इलाइक़नि में काफ़ी अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि। ईअं न आहे त असांखे कंहिं मतिलबु सियासी पार्टी जे हवाले सां कंहिंजी कॉल आई हुजे, पर असां इंसान दोस्त आहियूं ऐं असांखे जेका असां इन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ ते धिकियो वियो आहे। तक़रीबन असांजी भील बिरादरी हुजे या चाहे असांजा मुस्लमान भाइर हुजनि जेके ख़ुदा करणु कमु कनि था या जेके अहिड़ा मसइलनि मसाइलनि में जेके आवाज़ उथारनि था, उन्हनि खे एतिरो नथो प्रोमोट कयो वञे। अव्हां जिन बिरादरी सां साहिड़ियल आहियो उन लाइ तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो? यार शेवाराम, ऐं सभ खां अवल त सच पुछो त मूंखे वॾी ख़ुशी थी आहे जो अॼु असांजो पोखियल जेको असां नंढिड़ो ॿूटो वण थियो आहे, यानी शेवाराम सुखाणी, जंहिंखे आऊं तक़रीबन पंहिंजो नंढिड़ो भाउ सम्झंदो आहियां ऐं बचपन खां मूंखां गॾु आहे ऐं मुंहिंजे ॾुख में सभ खां वधीक जेका सुख में दुख में मूंखां गॾु ई हूंदो आहे। आऊं बि हिन जी ॾुख तकलीफ़ में सदाई गॾु हूंदो आहियां। सो आउं थोरा तव्हां शेवाराम सुखाणी जो जंहिं पंहिंजे प्लेटफॉर्म ते अॼु मुंहिंजो पहिरियों इंटरव्यू थियो आहे। छो त मां तक़रीबन शाइरनि, फनकारनि, अदीबनि या असांजे सिंध जे मज़लूम आवाज़नि खे आला वन ताईं पहुचण जी कोशिशि कंदो आहियां, पर हीउ पहिरियों माण्हू आहे जंहिं मुंहिंजो अॼु इंटरव्यू कयो आहे ऐं इंटरव्यू तमामु बहितरीनु सक्सेसफुल रहियो आहे। सो मैसेज मुंहिंजो इहो आहे त काफ़ी सारा मूं वटि ॻाल्हियूं आहिनि जेके मुंहिंजी भील बिरादरी थोरी ॿियूं ज़ातियूं उन्हनि में चवणु चाहींदुसि त सभ खां अवल जेका असां तालीम खे फोकस कयूं। तालीम जेका असांजी ज़िंदगी जो अहम हिसो आहे
उनखां पोइ हुनर गॾु कनि त उहा बि भली ॻाल्हि आहे। उनखां अलावा असांजी सुवारी सिंध जी जेका ज़मीनूं आहिनि उन्हनि खे जीअं शाइना चयो त खेड़नि सो खाइनि, सो असां खेड़ींदासीं त ई खाईंदासीं। पर असांजा ज़मींदार भाइर आहिनि उन्हनि खे असांजे हिन भाउ जे प्लेटफॉर्म तां इहो चवंदुसि त महिरबानी कयो असांजे उन्हनि मज़लूम माण्हुनि जे जेका हारी तबिको आहे उन्हनि जे हिसाब किताबनि में रोला न विझो, छो त राति जो लुंडियूं उहे लताड़नि था, तव्हांजे लाइ महिनत कनि था, ऐं 12 महीननि में जॾहिं हिसाब थींदो आहे या 6 महीननि में जॾहिं हिसाब थींदो आहे त असांजो हारी भाउ वञी अटे जे जेका असां वाणे वटि जेका असां या व्याजखोर वटि फाथल हूंदो उहो व्याज भरण में पूरो हूंदो आहे, ऐं उन में जेका असां वंडी मिलंदी आहे ज़मीनदार वञी किरोला वठंदो आहे। सो इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त शायदि पोइ असांजे उन्हनि हारियुनि जी नियत खोट उहो त रब थो ॼाणे। बहरहाल जेका असांजी इहा कोशिशि आहे त सभु खां अवल पंहिंजे बचड़नि ते तवजो ॾियो। हींअर काफ़ी असांजी भील बिरादरी सां या मेंगाड़ या कोली कच्छी या ॿियो काफ़ी अहिड़ा असांजा मुस्लमान भाइर बि उन्हनि खां इशू थियनि पिया, उन जे हवाले सां असां गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे बचड़नि ते नज़र रखो, नशे खां बचो, ऐं नशो जेको आहे सो मुहलक बीमारी आहे, उनखां जेका असांजा नसल जेके आहिनि बचनि, ऐं उनखां पोइ जेका असां ईंदड़ वक़्तु जेको अञा भले कहिड़ो अचे सो उनजे लाइ तयारी वठो, ऐं बहितरीन खां बहितरीन जेका असां कोशिशि करे पंहिंजे बचड़नि ते तवजो ॾियो, पंहिंजे घर ते तवजो ॾियो, जीअं असांजी जेका पाकिस्तान ऐं सिंध धरती जो नालो रोशन थी सघे। ॿियो जेको न हींअर मुआशिरे में महांगाई बाबति जेको आहिनि पंहिंजी बिरादरी या जेके पीढ़ियल कबीला आहिनि उन्हनि लाइ जो तव्हांजो कहिड़ो मैसेज आहे? यार ॻाल्हि तव्हां भली कई आहे, इहा त वाक़ई असां वटि हिन वक़्तु ॾिसो अॻे असां वटि मूंखे यादि न आहे त असां शादी में जॾहिं मुंहिंजी सिंधी शादी थी त ऐं इहो ॻाल्हि कयां मूंखे जेका असां हिकिड़ो पंहिंजी मज़दा गाॾी में वियासीं, असांजी मुंहिंजी शादी थी वई ऐं पर अहिड़ो मुंहिंजा बि औलाद थिया आहिनि। मूंखे सम्झ में कोन थी अचे त हुन ग़रीब जे घर में कुझु न हूंदो, असांजा माण्हू जेके आहिनि 5 5 10 10 20 20 50 गाॾियूं पोइ ते मतिलबु लाइन करे माण्हुनि जा वीडियो बि रखंदो रहंदो आहे तक़रीबन। सो माना वॾो ख़र्च करे ऐं शादियुनि ते जेका वॾा शादमाना कंदा आहिनि ऐं मेहंदी राति ते लख लख रुपया ख़र्चा कंदा आहिनि, त ख़ुदा खर्चनि खे घटायो। ऐं ॿी ॻाल्हि आहे त असांजी बिरादरी में हींअर जेके आहिनि इहे पंहिंजो तव्हां ॾिठो हूंदो त कल टे ॾींहं हिकिड़ी पोस्ट बि रखी त असांजा महाराज जेके आहिनि उहे सभु हिकिड़ी तारीख़ ॾियनि था, उनजी वजह खां तकलीफ़ इहा थिए थी त माण्हू रसी बि नथो सघे, ऐं हाणे तव्हां ॿुधायो त कंहिंजो काज खाइजे, कंहिंजी दावत खाइजे, सो वॾी तकलीफ़ थी रहे। महिरबानी कयो ख़र्च घटायो, ऐं इहे मेहंदी वग़ैरह जेके प्रोग्राम आहिनि ख़ुशियूं इहे न आहे की तव्हां मेहंदी राति में कंदो तव्हांजे घर में ख़ुशी कोन थींदी, पर महिरबानी कयो महांगाई खे मद्देनज़र रखंदे पंहिंजे बचड़नि जे इन जेका असां ख़ुशियुनि खे 4 चंड लॻाइण लाइ जेकॾहिं तव्हां दावत कयो था उनमें जेकॾहिं नॉर्मल तरीक़े सां कंदो त इनशाला तव्हांखे वरी ख़ुशी महसूसु थींदी। ईअं न थियो वरी तव्हां ख़ुशी बि कयो वरी 4 ॾींहंनि खां पोइ वरी जेका असां कर्ज़ पहुचे रहिजी वञे, परेशानी थी वञे, पोइ माण्हू ज़िंदगी उनजी जेका असां परेशानी में गुज़रे थी। तमामु बहितरीन वफ़ा साहब मुख़्तलिफ़ मौज़ूअनि तां ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक सां असां जेको कचेरी थी इनमें जेको आहे हींअर जो हलंदड़ सीज़न जेको शादियुनि जा आहे उन ते बि तव्हां ॻाल्हायो, तमामु बहितरीन पब्लिक मैसेज जारी कयो, उन खां अदर्स जेके तव्हां तइलीम जे हवाले सां बि सुठो प्रचार ॾिनो ऐं अव्हांजी सोशल एक्टिविटीज़ बि साराह जाॻो आहिनि, अव्हांजा खोड़ सारा फॉलोअर्स आहिनि, दुनिया तव्हांखे ॾिसे थी, दुनिया तव्हांखे चाहे थी। असांखे बि जेको न मोह या हमेशह कोशिशि कई आहे जेको माण्हू जेको करे थो उहो दुनिया जी नज़र में ज़रूरु आहे हूंदो आहे, तो सो तव्हां सिंध जा जेके न ॾुख वॾो था ऐं उन्हनि माण्हुनि ते तव्हां जेको पंहिंजी मदद पाण ते जेको उते वञो था ऐं हर माण्हू जे ॾुख में तव्हां मोह इहा शइ ज़रूरु ॾिठी आहे त तव्हां जेको न ख़ुशी में हिकिड़ा न पहुची सघो था उन जे लाइ तव्हां वेरी सॉरी चओ था, पर मूं इहो नोट कयो आहे त गमी में तव्हां ज़रूरु हिकु ॾींहुं छॾे या ॿिए ॾींहुं छॾे तव्हां ज़रूरु पहुचो था, त तव्हां जेको तव्हां बि पंहिंजे कम सां साड़ियल उन कमनि जो जेको न साराह जाॻो, तव्हांजा कम आहिनि, तव्हांजा फॉलोअर्स आहिनि, तव्हांखे दुनिया ॾिसे थी त तव्हां तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहियो, तव्हां सुठो कमु करे रहिया आहियो, ऐं ईअं ई जेको बिरादरी तोड़े हर मज़लूम माण्हू जो जेको ईअं मददूं कंदा रहो ऐं महिनतूं कंदा रहो, ऐं उमेद कयूं था त जेको हिकु ॾींहुं ज़रूरु तव्हां पंहिंजी कामयाबी तरफ़ वेंदो। जी बिल्कुलु अॼु जो प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी तरफ़ जेको न पहुचे थो, अल्लाह निगहबान, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में